वारनि सां ईअं इसराइली बि कोन था कनि फ़लस्तीनी वारनि सां सॼी दुनिया में घोड़ थो थी वञे। जीअं हाणे नंढड़ी जेका ज़ारा मंगी आहे लाड़काणे जी, हुनजो लाश पियो आहे ऐं रेप थियो पियो आहे नंढड़ी ॿारड़ी, ऐं फज़ीला सरकी आहे अञा ॿारड़ी गुम आहे 5 सालनि जी। ऐं साहिल कोरे जो आहे लाड़काणे जो ॿारु, साल थी विया आहिनि, हुनजी माउ अञा दरवाज़े ते निहारे पई। साहिल कोरे जो कोन मोटियो आहे। इमरान जोखे जी माउ ॾिसे पई, उहो कोन मोटियो आहे। ॿारनि जा लाश पिया। हिते तव्हां वटि बीबी मरी, न्याणी हुई, हुनजो लाश लधो। किथे पाण सभु पुॼी सघूं था, किथे पाण कोन था पुॼी सघूं। सिंध में रोज़ वाक़िया आहिनि, जिते पुॼूं था उन्हनि लाइ पाण मरण जीअण जी जंग कयूं था। राति जो जमुना सां रेप थियो, ऐं अस्पताल वञी पहुतुसि, ख़बर पई त जमुना खे खणी वापसि हलिया। पोइ राति जो SP, पोइ पुलिसूं, पोइ ॿियूं भाई ॿारड़ी आहे, पोइ वरी जमुना वापसि आई, पोइ FIR कटराईसीं, पोइ ॿ ॼणा गिरफ़्तार थिया। अनीता नंढड़ी छोकिरी हुई, उहा अगवा थी मटियारी थाणे जा दम। पोइ उन लाइ वञी गोड़ कयोसीं, SP सां ॻाल्हायोसीं, FIR कटराईसीं, उहा शेल्टर जे हवाले थी छोकिरी। रोज़ मामलो आहे। हाणे ॻाल्हि रुॻो हिकिड़े नरेश जी या साहिल कुरेजी जी या हिकिड़े ॿार फज़ीला सरकी जी, पाण हर कंहिंजे घर मां हिकिड़ी न्याणी या ॿारु वञे थो, उहो सम्झो पाण सभिनी जे घरां जो आहे। उहो फ़ोटू ॾिसजे थो, तकलीफ़ जेका थिए थी। कराची में कल्ह टियों ॾींहुं 2 ॿार आबिर ऐं अहमद साइकिल पे हलायूं, उर्दू स्पीकिंग मुहाजिर ॿार हुआ वीचारा, नॉर्थ नाज़राबाद जा। साइकिल हलाईंदे वञी थंबे में लॻा, थंबे जे करंट में मरी विया। हाणे उहो उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿार आहिनि, उहे बि असांजा आहिनि। उहे जेके 11 साल जा 2 पार हुआ, आबिर ऐं अहमद। हाणे हुननि जूं माऊं वेठियूं हूंदियूं, उहे ॿार पोइ उन्हनि खे वरी काठियूं उछलाए, टायर ट्यूब सां छिके उनखे थंबे खां परे कयो अथनि, छाकाणि त बिजली जे थंबे में करंट हो। हाणे इहो थंबे में करंट जो ज़िम्मेदार बि के इलेक्ट्रिक आहे, कराची जी इंतज़ाम आहे, हुकूमत आहे। तंहिंजे करे इहो जेको नरेश जो वाक़ियो थियो आहे, इन में जीअं ॻाल्हि कई त 3 वाक़िया आहिनि। हिकिड़ो नरेश, ॿियो जेके ही 2 पंहिंजा नौजवान हलिया विया, ऐं टियों जेको 60-50 माण्हुनि ते FIR कटी। इन्हनि टिनी जी अलॻि अलॻि पोइवारी कई। मूं हींअर पहिरीं DIG साकिब इस्माइल साहिब जो नंबर मिलायो, पर तव्हां सिग्नल्स कोन्हनि। वरी IG साहिब जो नंबर मिलायो, वरी गाॾी में वेही ॻाल्हायूं त मथां हुते सिग्नल्स अचनि। त ॻाल्हि इहा आहे त इन्हनि सभिनी जी पोइवारी कंदी आहे उन इलाइक़े जी सिविल सोसाइटी, चूंडियल नुमाइंदा, पंहिंजे राज बिरादरी जी सघ। उहे कमज़ोर आहिनि। उन कमज़ोर हुअण जे करे पाण सां ज़ुल्म थिए थो, पंहिंजो को घणी साईं कोन थो थिए। ऐं उन्हनि खे ख़बर आहे त सिंधी माण्हू हिकिड़ो ॿ ॾींहुं गोड़ कंदो, 2 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हि विसरी, पोइ वरी तसी को नओं वाक़ियो थी वेंदो, नओं ॿार मरी वेंदो, उन में वरी उहा ॻाल्हि सॼी छुटी। तंहिंजे करे पाण खे इन सॼी शइ जी मालिकी करणी आहे, शयुनि खे तोड़ ताईं पुॼाइणु। जेको ज़ुल्म थिए उन ज़ुल्म खे तोड़ ताईं पुॼाईंदासीं तॾहिं वाक़ियो थियो। जीअं माई जिंदो हुई हैदराबाद जी, उन माई जिंदो जा 4-5 माण्हू घर जा भाती मारे गए। उहा माई जिंदो तोड़ ते बीठी लड़ी, उनखे अरशद खे फांसी ॾियई। पोड़ी माई, उनजूं 2 धीअरूं साड़े छॾियूं बाहि में। उहा माई विढ़ंदी रही, आख़िर में फांसी ॾियई। खतीजा चांडियो हाला जी माई हुई, उन तोड़ कयो। हाणे हीअ असांजी जेका छोकिरी आहे, उनजा पीउ ऐं चाचा मारिजी विया हुआ, ॿेड़ी। हा, उहा बि लॻी पई आहे मुक़ाबले में तोड़ ते। त तव्हीं पंहिंजे ज़ुल्म सां, पाण सां थियल नाहक सां जेकर हुनखे विसारे था छॾियो त आईंदे ॿिया वाक़िया थींदा। जेकर तोड़ ते बीहंदव, शइ खे अंजाम ते पुॼाईंदो त आईंदे ॿिया रुकिजी वेंदा। पाण खे जे ख़बर पवे, कुतो बि जेकर रस्ते ते वेठो हुजे ऐं हिकिड़ो कुतो हूंदो आहे जेके लत हणंदी आहे, कऊ कऊ करे भॼी वेंदो आहे, त उनखे ॿार रोज़ पिया लत हणंदा आहिनि। हिकिड़ो कुतो फिरी वरी चकर हणंदो आहे, ॿारनि जे पोयां डोड़ंदो आहे, त उनजे वेझो केरु कोन हूंदो आहे। ख़बर हूंदी आहे त हिनखे पथर या लठ या बांटो हणंदो, इहो कुतो वरी हमलो कंदो। कुकड़, कुतो त ठहियो, पर कुकड़ बि घर में खड़ वारा के हूंदा आहिनि, जिन खे वेझो वञिबो आहे त खड़ खणी पोयां डोड़ंदा आहिनि, उन कुकड़ खां बि लहराइबो आहे। हाणे कुकड़ आहे नंढड़ो, तंहिं करे नंढे वॾे साइज़ जी ॻाल्हि कान्हे, ग़रीब अमीर जी ॻाल्हि बि कान्हे, ताक़तवर ऐं कमज़ोर जी ॻाल्हि बि कान्हे। ॻाल्हि आहे तोड़ करणु। जे तोड़ ताईं माण्हू विढ़े थो त अॻिलो डिॼी थो वञे त हीअ तोड़ कनि।
पर जे ख़बर आहे त हफ़्ते खां कोई बुढ़ा पिया हूंदा, हफ़्ते खां पोइ वरी वज़ीर, को MLA, को MP वरी साॻियो ईंदो, वरी हुनखे मानियूं खाराईंदा, वरी हुन सां फोटू कढाईंदा, वरी हुन सां गॾु डोड़ंदा वेंदा गाॾी सां गॾु, त पोइ चवंदा त हीअ हली चली आहे, हिननि लाइ हिननि सां रोज़ जुठ कयूं कुझु कोन थींदो। तंहिंजे करे तव्हां सां असीं गॾु आहियूं, तव्हां सां ताज साहिबु गॾु वेठो आहे, तव्हां सां रायचंद गॾु वेठो आहे, तव्हां सां अनवर नवाणी साहिबु गॾु आहे, असीं सभु गॾु आहियूं, पर असीं सभु तव्हांजो सहारो आहियूं, तव्हांजे ॿाहुनि जो बल आहियूं, तव्हां सां कुलो कुले में मिलाए हलण वारा आहियूं, पर असुलु वेहणी आहे तव्हांजी दिलि, तव्हांजो दिमाग़ु। जेकॾहिं उन ॿार जो पीउ तोड़ ते विढ़े थो, जंहिंजो पुटु क़तलु थियो आहे, त ॿिया बि उन सां तोड़ ते हलनि था, पर जेकॾहिं ॿार हथु कढियो वञे पंहिंजे माउ ऐं पीउ ऐं बचनि जे लाश मां, त पोइ ॾिसो बेनज़ीर भुटे जे खून जो निसाब थो थिए। जॾहिं ख़ानदान हथु कढी थो वञे ऐं जॾहिं बच्चा पंहिंजे माउ जा धणी कोन था थियनि, इक़्तिदार जे पोयां लॻनि था, त पोइ हेड़ी असांजी भेण हुई हिमत वारी, बहादुर, सदा मलूक, शानदार भेण हुई बेनज़ीर असांजी फ़ख़्रु असांजी भेण। उन भेण मां जॾहिं हुनजा बच्चा ऐं घर वारो हथु कढी विया, खून लोड़े करे, त उनजो खून जो हिसाब बि कोन थो थिए। ऐं उन भेण वरी जॾहिं ख़ुदि इक़्तिदार में आई, तॾहिं पंहिंजे पीउ जे खून में हथु कोन विधईं, छॾे ॾिनईं, तॾहिं पीउ जो खून बि लोड़ी वियो, जेकर केस उथलाराइजी आहे, जॾहिं 4 साल हुकूमत हुई। तंहिंजे करे असुलु वछ कुॾनि जे किले ते न, उहो किलो आहे तव्हांजो, हा तव्हांजो दिमाग़ु, उहो जे विढ़ंदो त ॿिया सभु बि साथ ॾींदा तव्हांजो, हीउ बि अमराईंदो, हीउ बि ईंदो, हीउ बि ईंदो, पर जे ॾिसंदा त बाबा उहे धणी ठही विया, को राज आयो, को वेड़ मिंत काफ़िलो आयो, को चऊं बाबा मुआवज़ो था ॾियूं, को चऊं था त ॿिया केस कंदासीं, डिजारबो आहे, पैसा बि ॾिबा आहिनि, मेड़ वठी अचिबो आहे, धमकी बि ॾिबी आहे, उहे सभु धमकियूं, मेड़, मिंतूं, काफ़िला, उन्हनि में जे माण्हू हथियार फिटा करे गॾिया, त पोइ वरी 6 महीने साल खां पोइ वरी के ॿिए ॻोठ में को ॿियो नरेश मारिजी वेंदो, के ॿिया 2 ॼणा खजी वेंदा। तंहिंजे करे जांच करणु खपे, बिना तहक़ीक़ जी ॻाल्हि जी न, जांच फुल करणु खपे। त पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं इहो इतफ़ाक़ आहे, त पोइ वरी सुवाल थो थिए त इतफ़ाक़ त आहे, पर एॾा टंडिया आदम मीरपुर ख़ासि रोड लाइ छा खणी आहे? मिसाल तौरु इतफ़ाक़ आहे गाॾी जो, त पहिरीं ॻाल्हि त जॾहिं के ख़ातून खे, के माईअ खे उन्हनि पकड़ियो त बाबा इन ॿार खे मारियो आहे, त पोइ ॿिया माण्हू छो खणी विया? ऐं जे खणी बि विया त उन्हनि ते FIR कटाईंदा। पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 10 चए थो त जेके गिरफ़्तार करिणो आहे, उन ते 24 कलाकनि में FIR कटाइणी आहे, FIR कटाईंदा। भला FIR जे न कटायूं त पोइ उहे वापसि कंदा आहियूं, माइटनि खे चवंदासीं असांखे वरी जॾहिं जांच में खपंदासीं वरी खणी ईंदासीं, माइटनि खे पाण चवंदासीं तव्हां वरी असांखे वठी अचिजे। ऐं भला जे गिरफ़्तार कयूं बि त हुनखे मैजिस्ट्रेट जे साम्हूं पेश कंदा, भला उहो बि न कयूं त उनखे उन हद जे थाणे में रखंदा, माइटनि सां मिलाईंदा, बाबा असां हिननि खां सवाल पुछूं पिया, आदि पुछा कयूं पिया, हिन खे हले पियो, कुझु ॾींहं असां वटि हूंदा, माइटनि जी रज़ामंदी सां उन्हनि खे पाण वटि जांच लाइ विहारींदा, ॿिए ज़िले छो खणी विया, ॿिए रोड ते छो खणी विया। तंहिंजे करे इहा सॼी गड़बड़ आहे। ऐं वरी तव्हां सां ॻाल्हाईंदे जेको एॾा ध्यानु पियो ॾियां त नंबर मिलाइण जी कोशिशि पियो कयां, पर उहो नंबर लॻनि कोन था, त आउं उन्हनि सां ॻाल्हायां थो, वरी गाॾी में जीअं वियां थो, सिग्नल्स ते वेझो अचां थो। हीउ समझदार माण्हू, GI जी निस्बतन समझदार माण्हू आहे। अॻे बि जॾहिं कोट ग़ुलाम अहमद में या शायदि कुनरी में भील जेको हो उनजो लाश रखी वेठा हुआ, तॾहिं मां IG साहिब सां ऐं DIG साहिब ॿिन्ही सां साकिब इस्माइल सां ई ॻाल्हायो। ओॾी महिल मुंहिंजे ॻाल्हाइण खां पोइ SP उते वियो सरज़मीन ते ऐं चयूं त हिन जी पोइवारी कयूं था। SP साहिब जी मूंखे ख़बर कान्हे, मुंहिंजी मार्फत कान्हे। अच्छा, बाक़ी DIG कंहिं ज़माने में हैदराबाद में SSP रहियो आहे, मूंखे थोरो समझदार लॻंदो आहे। IG थोरो निस्बतन समझदार माण्हू आहे, ऐं ॿिन्ही सां ॻाल्हायां थो। सेशंस जज साहिब सां को वकीलनि जो वक़्तु मिले, बार एसोसिएशन जो, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहिब लाइ केरु आहे? सोहेल लगारी साहिब। उन लगारी साहिब सां तव्हांजो वक़्तु मिले हिकिड़ो वकीलनि जो, बार जे वकीलनि जो, केस जी पोइवारी कयो। पाण वरी ग़लति नाला ॾेई छॾींदा आहियूं करे करे पलंद में, नालो FIR में उन्हनि माण्हुनि जो ॾिजे जेके वाक़ई ॾुआरी हुजनि। कॾहिं कॾहिं 3 ॾुआरी था न, 5 नाला ॿिया मिलाए छॾिबा, ईअं न कजे। पुलिस वारनि मां बि जेको ॾुआरी न आहे उन पुलिस वारे जो नालो न ॾिजे, जेके ॾुआरी हुजनि उन्हनि जो नालो ॾिजे। ऐं हिकिड़ो वक़्तु वठी तव्हां DIG सां मिलो। मूं सवाल पुछो, मूंखे हैरत थी त तव्हां मां को बि DIG IG सां मिली कोन। राब्ता ज़रूर थिया आहिनि, आसरे में ई जेको आहे। पर तव्हां हिननि खे गाइड कयो। हीअ वीचारा असांजी जेका कोली बिरादरी आहे उहा ज़ाहिर आहे हिकिड़ी अॻिमें ई पुठिते पियल आहे, अॻिमें ई ज़ुल्मनि जो शिकार आहे। हिन ज़मीन जा उहे मालिक आहिनि, पर उहे मालिक मुलाज़िम करे हलाया पिया वञनि ऐं उन्हनि सां ज़ुल्म आहे। पर
पर उहे जेके मालिक आहिनि से बि हिमत कनि हिकिड़ो वफ़्तु वठी ऐं नवाणी साहिब खे चवां थो अॼु ही शाम जो कंहिं मसइले में बिज़ी आहे सुभाणे ई तव्हां सां मिलंदो अनवर नवाणी साहिब ऐं निसार भुरगड़ी ऐं ॿिया दोस्त उहे तव्हां सां मिलंदा अची अरबाब ऐं सॼी टीम ऐं रायचंद हिमत वारो नौजवान आहे तव्हां आहियो ताज साहिबु वेठो आहे इहे सभु गॾिजी सुभाणे DIG खां टाइम वठो मूंखां फ़ोन कजो न त आउं DIG खां टाइम वठी ईंदुसि उन सां मिलो केस जी पोइवारी कयो टई पासा कबा केस बि लड़बो पुलिस वटि जांच लाइ मुलाक़ातूं कबियूं ऐं पंहिंजा सियासी एहतजाज ज़रूरु कयो धरना ऐं पुरअमन मुज़ाहिरा इहो तव्हांजो आइनी जमहूरी इंसानी हक़ आहे तंहिंजे करे उहो बि जारी रखो का बि हिकिड़ी शइ जी खोट कबी त असरु घटिजी वेंदो तंहिंजे करे धरना एहतजाज पुरअमन कंहिं शइ खे नुक़सानु कोन पुॼाइबो सरकारी कंहिं प्राइवेट कंहिं माण्हू जी उहो त हूंदी पुरअमन माण्हू पुरअमन एहतजाज बि जारी रखो केस जी पोइवारी कयो ऐं पुलिस सां मिलो ऐं इहा बि तहक़ीक़ात घर में बि शुरू कयो त निरेश सां थियो छा ऐं जेकॾहिं उहा माई ॾोहारी आहे त उनखे सज़ा अचणु खपे पर जेका माई उनजी ज़हनी जांच थियणु खपे के नफ़्सियाती डॉक्टर खां के ॿिए खां पर जेकॾहिं चरी वरी त कान्हे न पोइ छाजे करे मारे छॾींदी सही घर में नाराज़गी हुई घर में न थियण त ॿाहिरि मारे करे सही चयो ई न त कॾहिं मसलो कंदुसि चवण न मिलंदो माई चयो त मसलो कंदसि ॿेर सां न कंहिंसां अच्छा ॿेर नंढड़ो ॾेर नंढड़ो अचो मासूमड़ो आहे साईं सियाणे उहो पर उन माईअ जी बि जांच थियणु खपे पर इहो बि ॾिसजे कॾहिं कॾहिं पाण फतवा ॾेई ईंदा आहियूं बाबा फलाणो मारियो आहे इहा जांच कजे पूरी तहक़ीक़ात थियणु खपे पुलिस अची इन्वेस्टिगेशन करे ऐं उन माईअ सां जेका इन्वेस्टिगेशन थिए थी उहा बि तव्हांखे आगाह करे पुलिस लेडीज़ पुलिस उनखां जेका जांच करे उहा बि जेको ॿार जो पीउ आहे उनखे हक़ु आहे हिनखे हक़ु आहे नरेश जो पीउ आहे हिन जो पूरो हक़ु आहे त हिनखे जांच जी ख़बर पवंदी रहे त तुंहिंजे पुट जे क़त्ल जी जांच किथे उनजो पोस्टमार्टम थियो नरेश जो उन सां का ॿिया ज़्यादती या ॿियो त कुझु कोन उहा बि जांच कजे ऐं उहो ई ख़ुदि मिले पुलिस खे ॿुधाए त हुन माईअ जा कहिड़ा बयान थिया पहिरीं दिन मिलियासीं नथा करणु ॾिसूं की असां भाई त मूं हथु ॿधे जेॾीमहिल असां एफआईआर कटाइण वियासीं तॾहिं हथु ॿधे मुंहिंजा ई टे भाइट आहिनि असांखे स्कूल पढ़नि वेंदा आहिनि अहिड़ा स्टूडेंट हुआ टे ई साईं मूंखे आउं ग्रेड ई न अच्छा ही जेके टे ॿार टे स्टूडेंट उहे ॿई जेके जिन जो डेथ थी वई उहे तव्हांजा भाइचा टे भाइट आहिनि मुंहिंजा हिकिड़ो त पप्पू मोटी आयो पर जेके ॿ गुज़ारे विया उहे ॿई तव्हांजा भाइचा हा मुंहिंजे जेॾीमहिल असां एफआईआर कटाई सॻे भाउ जा पुट हुआ सौट जा पुट हिकिड़ो सॻे हुआ भाउ छो खणी वई पुलिस पुलिस साईं असां वटि हिते आया 7-8 माण्हू खणी विया भाई न पर कंहिं हुनजे चयो त हिननि खे खणो या उहो त हाणे असांखे कहिड़ी जांच करियो त भले खणी वञो पोइ साईं क़ुर ते वाइदो ॾिनो आहे तव्हांजो पुटु खणी विया न हा साईं उन तव्हांजे पुट खे खणण महिल तव्हां पुछा कनि त छो त तव्हांखे छा चयूं त कहिड़े जांच- कंहिं शक जो इज़हार कयो चए जांच करियो था पोइ छॾियो न बसि थाणे खां वठी ठीकु आहे भले जांच करियो असांजो छा नालो तव्हांजे पुट जो वरजां ओके घणनि सालनि जो साईं 14 सालनि जो कहिड़े दर्जे में पढ़ंदो इंटर जो इम्तिहान ॾिनो माना पढ़ियल लिखियल हिकिड़ा नौजवान बच्चा हिकिड़ो पुटु बुरनि जो वियो वरी सौट उन्हनि जा ई मारे उन्हनि जा ई मार ऐं इहो जेको टियों आहे न उन जी ज़ुल्म थियो आहे तव्हां सां ज़ुल्म थियो आहे तव्हां सां निसोरो नाहक थियो आहे 4 ॾींहं ऐं टे जी बि मार थी पई थियण ई खपंदो जेकर दुनिया जो को समझदार मुल्क हुजे हा त थियण ई खपे हा त वज़ीर आला अची हिते कैम्प हणी वेहे हा थियण ई खपे हा त बिलावल भुट्टो हिते पुॼे हा थियण ई खपे हा त सिंध जो होम मिनिस्टर मुर्तज़ा वहाब हिते अची पहुचे हा छाकाणि हिकिड़े घर मां हिकिड़ो माण्हू हलियो वियो वरी उन घर जा ॿ ॿिया हलिया विया वरी उन्हनि में 50 ॼणनि ते एफआईआर कटी आहे साईं गोली हाणे मारे छॾे न असांखे दुख न तंहिंजे करे तव्हां सां ज़ुल्म थियो आहे पर उन ज़ुल्म ते हाणे जेकॾहिं पाण रुॻो उछगार ॾींदासीं ज़ुल्म थी वियो आहे त पोइ हुनजो अज़ालो कोन हूंदो तव्हां बिल्कुलु सही घस कयो आहे तव्हां धरना पिया हणो एहतजाज पिया कयो पर कोर्ट जी पोइवारी ज़रूरु कयो ऐं हुन में असीं तव्हांजी मदद कंदासीं लाशन जी हालत ॾिसो आहे त पोइ चओ त हीउ कयो छा आहे अहिड़ी हालत हुई जहिड़ो कारो कोयलो हुजे फोटो ॾिठो त हथ कड़ियूं लॻी पियूं हथ कड़ियूं बि लॻी पियूं मासूम 4 ॾींहं पुॼिया आहिनि जेका 4 ॾींहं असीं आहियूं असांखे माॻे जवाब ई कोन्हे चए बाबा अचनि था शाम जो मोकिलियूं अथनि क़ुर ते साईं वाइदो ॾिनो वाइदा ॾेई साईं खे पप्पू शाह खे साईं इहे असांजा मुजरी वेठा हिननि खे पोइ हिते जो MLA MP केरु आहे साईं हिते जो MP आहे ज़ुल्फ़िकार शाह
एमएनए आहे अली नवाज शाह अली नवाज शाह समझदार माण्हू आहे समझदार आहे पर ऐं उहो हिते निस्बत कोई आई कोन, अलाए ॿाहिरि किथे आहे। अली नवाज शाह समझदार माण्हू आहे, मुतवाज़न माण्हू आहे, उहो हरू भरू कंहिंखे तकलीफ़ ॾियण में कोन हूंदो। उन सां अली नवाज शाह साहब ॻाल्हायां थो, उहो समझदार माण्हू आहे ऐं उहो तव्हांजे दुख में शरीक थींदो। ऐं ॿियो कहिड़ो ॿुधायो एमपीए ज़ुल्फ़िकार शाह। उनखे बि आउं चवां उहो थो अॼु आयो हो हिते धरणे में। पर उहे हुकूमत में कोन हूंदा न, तंहिंजे करे उन्हनि जो को धणी साईं थींदो से कोन। हरिराम हुकूमत में आहे। ऐं हरीराम साहब उहो ॻाल्हायां हितां थो, जो आहे। उहो आयो हरीराम साहब, कल्ह आयो। उन छा कयो? उन चयो त जेको आहे सो आऊं ॻाल्हायां थो चीफ मिनिस्टर सां ॻाल्हायां थो। पोइ छा थियो? कुझु कोन थियो, रिज़ल्ट त काई कान्हे। हू हितां थी वियो हरीराम असांजे जेके हिंदू एमपी एमएनएज़ आहिनि उन्हनि मां टे चारि जेके सभ खां ताक़तवर आहिनि ज़रदारी साहब खे वेझा आहिनि, जो कारोबारनि में गॾु आहिनि, तंहिंजे करे उहे ॻाल्हि ॿुधंदा आहिनि। उहो जे चाहे या कल्ह त उहो वज़ीर अला खे आणे सघियो थिए ऐं उहो आईजी साहब ॻाल्हाए सघियो थिए ओॾी महिल। तंहिंजे करे उनखे बि आउं गुज़ारिश थो कयां, हरीराम खे, पीपल्स पार्टी जेको एमपी वज़ीर साहब आहिनि उन्हनि खे गुज़ारिश थो कयां। ॿिया जेके ही अक़िलती एमएनए एमपी सॼो ॾींहुं फोटू पिया कढाईंदा आहिनि ऐं सॼो ॾींहुं केक पिया कटींदा आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश थो कयां सेनेटर एमएनए एमपी त उहे अची वोट वठण महिल हिननि खां वठंदा आहिनि, हिन खां वोट वठी पोइ उन्हनि वोटनि ते वरी वज़ीर थी पोइ वरी गुता वञी वठंदा आहिनि। पोइ गुता वठी उतां बाल वेठा ठाहींदा आहिनि ऐं उहे जेके गुता वठियो उन्हनि खां टपड़ खयो, असांजे आम हिंदू भाउरनि खां वोट वठियो, उन्हनि ते गुता खोलियो, फैक्ट्रियूं लॻायो, अटे जूं फ्लोर मिलूं ऐं टेक्सटाइल मिलूं लॻायो ऐं माल ठाहियो खायो। ऐं पोइ जॾहिं हिननि हिकिड़े घर जा निरेश मरे ऐं ॿ बचा ॿिया मरनि, 3 ॿार हिकिड़े घर जा मरनि, तॾहिं हुन मां पोइ धणी साईं नंढड़ो पप्पू का एतिरो हिरास आहे, हुन सां ॻाल्हायूं था रोयो थो, चए थो पुलिस मारे छॾींदी, पुलिस मारे छॾींदी। बाम भगल एॾो हुनजे ज़हनी घर में चए थो मूंखे ॿाहिरि न कढो, पुलिस मारींदी। तशद्दुद कयो अथनि। टिनी बाह टूटल हुई, टिनी जी छोकरनि जी जेके कोट थी हुई उन्हनि टिनी जी बाहूं तोड़े भाउ टुटल हुई। डंब बि ॾिना आहिनि, टार्चर बि कयो आहे साईं। पोयां जेको आहे न पुठनि ते ब्लेड या का शइ सां कटे उन्हनि ते मिर्चूं लॻायूं आहिनि। पुलिस सिंध जी जेके खणी आहिनि इहे वहशियनि खे भरिसां ईअं त कराची में जेके ॻोरियुनि में लाश बंदि कंदा उहे इहे चेक कंदा माण्हुनि खे मारींदा। मासूमनि सां ज़ुल्म कयो। हाणे छा आहे जो पुलिस जा सभु त न पर केतिरा ई ऑफिसर 50-50 लख करोड़ ॾेई ज़िला थाणा वठनि था। जॾहिं उहे वठनि था त पोइ उन्हनि खे उहे पैसा कढणा आहिनि। पोइ उहे जॾहिं 20 बेगुनाह माण्हू बचंदा त उन्हनि खां 5-5, 2-2 लख रुपया उन्हनि जे माइटनि खां वठंदा, उहे पंहिंजे महीने जो ख़र्चु कढंदा। ही सही जेको आहे न सीआईए इंचार्ज ज़रदारी ही 50 लख महीने में मंथली ॾे थो हिन एसएसपी खे। 50 लख महीने में हितां गॾु करे ॾे थो। सही सिटी ते हो तो ज़ाहिर पैसा ॾींदो हो न। ऐं हितां जमसाबाद में अॻे एसआई रहियो हो पर महर ज़रदारी हुजण जे करे हुनजो एसएचओ जी कुर्सी ते वेठो हो। 2 साल हिते कोट ग़ुलाम मोहम्मद में एॾे ई हो। तमामु वॾो ज़ुल्म करण में तशद्दुद में। हाणे अनवर नवाणी साहब तव्हां सुभाणे तव्हां सुभाणे गॾिजी रायचंद सां ऐं ॿियनि दोस्तनि सां गॾिजी अली नवाज़ शाह साहब मिलो ऐं ॿियो जेको ज़ुल्फ़कार शाह साहब आहे एमपी हुन सां मिलो ऐं हरीराम साहब मिलो वफ़्तु वठी हिननि जो। उन्हनि सभिनी खे चओ त रोल प्ले कनि। डीआईजी सां मूंखे ॻाल्हाए वरी डीआईजी साहब सां वफ़्तु वठी मिलो हिननि सभिनी जो। हिनखे ज़रूरु वठी वञिजो, हिनखे ज़रूरु वठी वञिजो। टई पीअर आहिनि, हिननि खे वठी वञो, हीउ ॾाढो आहे, हिनखे वठी वञिजो। ऐं हू जेको पप्पू वारो पीउ वेठो हुते किराए वियो आहे इहो, इनखे इहे 5 माण्हू ज़रूरु वठी वञो। ऐं पोइ इन्हनि 5 खे प्रेस क्लब वठी वञिजो सुभाणे त हीअ प्रेस क्लब में सॼी ॻाल्हि ॿुधाए। ऐं तव्हां रायचंद हिकिड़ो वकीलनि जो वफ़्तु वठी जेके बि ख़ासि जा वकील उन्हनि खे आउं चवां थो तव्हां ॻाल्हाए मुंहिंजी तरफ़ां गुज़ारिश कयो उहो डिस्ट्रिक्ट ऐं सेशंस जज सां मिले। डिस्ट्रिक्ट सेशंस जज ॻाल्हाए सिंध हाई कोर्ट खे वरी सुप्रीम कोर्ट खे त हिन सॼी सूरत हाल खां आगाह कयो। ऐं जेके पोस्टमार्टम रिपोर्टूं आहिनि उहे उन्हनि जी कापी तव्हीं वठो, उहे मूंखे मोकिलिजो, तव्हां बि पढ़ा। ऐं जेको केस में को बि पेश थिए ॾुआरी त उनजी ज़मानत रद्द कराइण, उनजी गिरफ़्तारी लाइ केस दाख़िल कयो। कानूनी वेड़ खां सवाइ रुगो जुलूस कढबा तॾहिं कोन हलबो, पर रुगो कानूनी वेड़ खां बि जुलूस कोन कढबा तॾहिं कुझु कोन थींदो। 2 कम गॾु करना है। सूमर या अंगारे ते से ही पेश थींदा हिते सिविल सेशन कोर्ट में ईंदा बेल ला। उन सूमर ऐं अंगारे ते सॼो डेलीगेशन वठी मिलो अनवर, सॼी शइ खे खणो तव्हीं ऐं पाण छॾींदासीं कोन। सिंध में हर रोज़ को वाक़ियो आहे पर हर रोज़ पाण खे हर जाइ ते रहणो, जिते पंहिंजा जेके वसीला आहिनि, जेका पंहिंजी
ज़ाहिर आहे पंहिंजूं इलाही सारियूं पाण खे उहे सहूलियतूं कोन्हनि, इक़्तिदार में कोन आहियूं, न को पाण वज़ीर आहियूं, न को MN आहियूं, न को MP आहियूं, न को काउंसलर आहियूं, न को सेनेटर आहियूं। उहे पाण सभु ठपाणे हुननि खे करे वेंदियूं, उहे पाण माण्हू वेठा माराइनि। तंहिंजे करे जिन खे पाण चूंडे मोकिलियूं था उहे वरी पंहिंजे माण्हू मारण वारनि जी मदद कनि था। तंहिंजे करे पाण जंग कंदासीं बिना हथियारनि जे, बिना वसीलनि जे, बिना सहूलियतुनि जे। ऐं तव्हां सां गॾु आहियां। मूंखे सचुपचु तव्हांखे इहो जुमिलो चवंदे बि मूंखे तकलीफ़ थी थिए त माण्हुनि खे कीअं चइजे गॾु आहियां। हिकिड़ा माण्हुनि जिन जा बचा मुआ पिया आहिनि, उन्हनि खे चऊं तव्हां सां गॾु आहिनि, उन असांजे चवण सां या असांजे अचे मचे करण सां या असांजे कातिरनि खे गिरफ़्तार करण सां उन्हनि जा बचा त कोन मोटंदा। माउ जंहिं पालियो हूंदो नरेश खे कच्छ में खणी हंज में ॼाओ, हीअ जेके 2 बचा इंटर पढ़ंदड़, हिकिड़ा ग़रीब हिंदू, हिंदुनि में बि उहे बिरादरियूं जिन खे वरी ॿियूं करोड़पति अरबपति बिरादरियूं उन्हनि सां फ़र्क़ु कनि। हिंदुनि में बि जेके कोली, भील, मेंघवाड़, रेबारी, बागड़ी, जेके असुल धरतीअ जा ॼावा, असुल धरतीअ जा मालिक, उन्हनि सां वरी वॾियुनि बिरादरियुनि ऐं वॾियुनि ज़ातियुनि वारा फ़र्क़ु कनि। ॿियो वरी उन्हनि सां फ़र्क़ु करे अक्सरती जेका आबादी आहे, मुस्लिम आबादी, साबु उन्हनि सां डिस्क्रिमिनेट करे, तफ़ावत वारो रवैयो करे। मथां वरी सरकार उन्हनि खे अञा वधीक निपूड़े ऐं चिपाड़े, माना 5 ज़ुल्म। सो उहो कोली बचो इन्हनि मुश्किलातुनि में, उहो कोली बचो वञी इंटर पढ़े, माना उहो केॾो सुठो घर हो। ग़रीब मिसकीन घर मां माण्हू वञी इंटर पढ़े ऐं इंटर ताईं पहुचे 12 दर्जे ताईं। माना उहा कहिड़ा बचा हुआ, कहिड़ा लाइक़ु फर्ज़ंद हुआ। उन्हनि खे ॿधी हथकड़ियूं हणी पाणीअ में ॿोड़े, तशदुद करे, चेक ॾेई, डंडा हणी, ॿाहूं भञी, ज़ुल्म ऐं बर्बरियत आहे। सिंध में हिकिड़ी बाहि पई ॿरे, जहन्नम जी बाहि पई ॿरे, उन में रोज़ हुकुमरान 4 माण्हू खणियो, उन ओड़ा में उन मच में उछलाए। उन सां पाण खे मुक़ाबिलो करिणो आहे। ऐं तव्हां सां गॾु आहियां, क़ौमी अवामी तहरीक तव्हां सां गॾु आहे, सिंधी हारी तहरीक तव्हां सां गॾु आहे, मीरपुर ख़ासि जो हर पढ़ियल लिखियल माण्हू कहिड़ी बि पार्टी हुजे उहो तव्हां सां गॾु आहे। ऐं गुज़ारिश थो कयां सिंध हाई कोर्ट खे, चीफ जस्टिस साहिब खे, अहमद अली शेख साहिब खे, ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खे, खोसा साहिब खे गुज़ारिश थो कयां त उहे हिन मामले ते नोटिस वठनि। ऐं गुज़ारिश थो कयां IG साहिब खे त उहो बि हिन मामले ते नोटिस वठे। ऐं DIG साहिब खे गुज़ारिश थो कयां, हुन सां ॻाल्हाइनि थो DIG IG साहिब सां। SP साहिब खे चवां थो त उहो पाण हिन सॼे मामले में रोल प्ले करे माण्हुनि खे शिकायतूं। ऐं बिलावल ज़रदारी साहिब खे ऐं मुराद अली शाह साहिब खे गुज़ारिश थो कयां त हाणे तव्हीं आहियो बिज़ी, कॾहिं घोटकी जी इलेक्शन में बिज़ी आहियो, कॾहिं सेनेट जी इलेक्शन में बिज़ी आहियो। अधु माण्हुनि खे चओ था त हेॾां वञी वोट ॾिजी, अधु खे चओ था होॾां वञी वोट ॾिजी। उन्हनि कमनि में बि लॻा पिया आहियो, उन्हनि मां वांदा थियो त हेॾां अचो। ऐं चवंदा आहियो पीपल्स पार्टी जो क़िलो आहे, जंहिं ज़िले में वञिबो आहे उते चवंदा आहियो हीअ पीपल्स पार्टी जो क़िलो आहे। उते क़िले में माण्हू मुआ पिया आहिनि, लाश पिया आहिनि, अकिलतुनि जा बचा मुआ पिया आहिनि। उन्हनि खे बराबरी नथा ॾेई सघो, उन्हनि खे रोज़गार त कोन था ॾियो, सरकारी नौकिरी त कोन था ॾियो की कोली भील ऐं मेघवाड़ खे। उहे वीचारा कुंडूं हणी, धिका ॾेई, लोगनि मां, उड़खियुनि मां, भितियूं, रस्ता, रुकावटुनि जा टोड़े किथां अची फर्स्ट ईयर इंटर पढ़नि था, उन्हनि खे मारे वियो। 1000 कोली ॿारनि मां, 50,000 कोली ॿारनि मां के 5 ॿार आहिनि जेके मैट्रिक या फर्स्ट ईयर इंटर पढ़नि था, उन्हनि खे वरी मारे वियो, तशदुद कयो। तंहिंजे करे नाइंसाफ़ी बंदि कयो। ऐं तव्हांजे ज़रिए उन्हनि खे गुज़ारिश थो कयां, तव्हांजे पारां असीं मुक़ाबिलो कंदासीं जहिड़ो हाल आहे। ऐं तव्हां सां ॼमी बि जीअं फज़ीला सरकी खे 10 साल थिया आहिनि, फज़ीला जी माउ बि लॻी पई आहे, आउं बि लॻो पियो आहियां 8-10 साल। हैदराबाद प्रेस क्लब ते मूंसां वेठो हूंदो आहियां, साहिल कोरेज जेके 4-5 साल आहे, हुन सां आउं लॻो पियो आहियां। तंहिंजे करे रिंकल कुमारी पंहिंजे घर ख़ुशि आहे, रही पई आहे, ज़ोरी हुन जूं शादियूं करे खणी विया हलिया। ऐं उन रिंकल, लता, आशा, इन्हनि लाइ असीं अञा ताईं आवाज़ु बुलंद कंदा आहियूं। उहे वीचारियूं, छाकाणि त हाणे भले उहे ख़ुशि हुजनि, पर शुरू में त उहे, मूंखे यादि आहे त हुन कोर्ट में वञी चयो त पंहिंजे माइटनि ॾांहुं वेंदसि। तॾहिं करे असांखे उहे ॻाल्हियूं कोन थियूं विसरनि। तव्हां सां हिननि माइटनि जे ॾुख में आउं तोड़ ते बीठो हूंदुसि, क़ौमी अवामी तरीक़े तोड़ ते हूंदी। तव्हां सां ज़ुल्म थियो आहे, उन ज़ुल्म जे अज़ारे लाइ मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि, पर तव्हां सां गॾिजी विढ़ंदासीं। इहो बि आउं ॻाल्हि रखां थो, वलीउल्लाह दल हिकिड़ो समझदार माण्हू आहे। ऐं सिंध जी पुलिस में केतिरा चङा माण्हू बि आहिनि, उन्हनि जो माज़ी जो ट्रैक रिकॉर्ड सुठो आहे। वलीउल्लाह दल आहे, नजफ़ मिर्ज़ा आहे, सनाउल्लाह अब्बासी आहे, AD ख्वाजा आहे, ख़ादिम रिंद आहे, जावेद आहे, ओडो आहे, ऐं साक़िब बि चङो माण्हू आहे, सुठा माण्हू आहिनि। इहे माण्हू
जेके आहिनि उन्हनि खे सेठार आहे या ठटे पे जेको एस पी हो छा नालो हुयुसि जेको इलाज विलाज खादम दल बस्तो ई आहे ॿिया इन क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे हैदराबाद में को सरफराज़ शेख वेठो आहे इन क़िस्म जा जेके पढ़ियल लिखियल नौजवान माण्हू आहिनि उहे इहो जवाज़ न ॾियनि ऐं पंहिंजे ॿियनि कलीग्स एस एस पीस खे सम्झाइनि त बाबा एस एच ओ खां भुलत थी वई अरडाई थी वई एस ओ खां ASI खां DSP खां इहो दलील कोन्हे जॾहिं तव्हां SSP आहियो GIG आहियो IG आहियो तॾहिं तव्हीं धणी न थियो पंहिंजे पुलिस खाते तव्हीं सिंध जा धणी थियो त वलीउल्ला दल साहब लाइ आउं गुज़ारिश कंदुसि साहिब साहब खे त हुनखे जांच मिले या जेको बि तव्हीं मुनासिबु सम्झो उनखे जांच मिले पर बुनियादी लड़ाई तव्हांखे लड़णी आहे कंहिंजे बि आसिरे न रहिजो कंहिंजे बि सहारे ते न जीअं माई जिंदो पंहिंजी अकेली पोड़ी माई 60 सालनि जी गुड़स मरी वियुसि ॿार मरी वियुसि बचा मरी वियसि 2 धीअरूं मरी वियसि ऐं माई विढ़ंदी रही माई जिंदो आहे तीअं तव्हांखे विढ़णो आहे ईअं जे विढ़ंदव त पाण खे इंसाफ़